तालेवारे रागी सादिक फ़कीर फैज़ मोहम्मद मंगणहार जे घर में 20 मार्च 1963 ईस्वी ते मिठी शहर ज़िले थरपारकर में जन्म वरितो। संदसि तालीम सिंधी अदब में एम.ए. हुई। तालीम खाते में पाण उस्ताद पिणु हुआ। सादिक खे नंढपिण खां ई ॻाइण जो शौक़ु हो। हुन राग जी इब्तिदाई सिख्या हुसैन फ़कीर खां वरिती। हुन ॻाइण जी शुरूआति 1982 ईस्वी धारे मिठी कॉलेज जे हिकु प्रोग्राम में शागिर्द जी हैसियत सां कई। ईअं राग जी दुनिया में क़दम रखियईं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते खेसि नामुर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा मुतारिफ़ करायो, जंहिं दौरान नामुर शाइर अयाज़ गुल जी वाई तोखां थी निदार रिकॉर्ड कयईं, जेका घणी पसंदि कई वई। 1988 ईस्वी में PTV ते खेसि शमशेरुल हैदरी मुतारिफ़ करायो। सादिक फ़कीर सिंधी अदबी संगत शाख़ मिठीअ जो बुनियादी मेंबर सेक्रेटरी पिणु रहियो। इन खां सवाइ हू मिठीअ में सगा में पिणु सरगर्म रहियो। पाण मिठी शहर में सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जो सरबराह बि रहियो। सादिक फ़कीर जा लॻभॻि 50 ऑडियो कैसेट्स जा एल्बम रिकॉर्ड थिया ऐं केतिराई गीत मुख़्तलिफ़ सिंधी TV चैनलनि तां नशर थींदा रहिया। हुन सिंध जे नामुर शाइरनि शाब लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त समेत शेख अयाज़, हाफ़िज़ निज़ामाणी, इमदाद हुसैनी, तनवीर अब्बासी, वफ़ा नाथन शाही, अयाज़ गुल, अदल सुमरो, साईं दाद सांद समेत केतिरनि खे ॻायो। उन खां सवाइ हुन मिर्ज़ा ग़ालिब फैज़ अहमद फैज़ खे पिणु ॻायो आहे। सादिक फ़कीर ख़ानदान समेत उमिरि ते वियल हो, जिते 26 फरवरी 2015 ईस्वीअ ते रोड हादसे में वफ़ात करे वियो। संदसि मढ़ खे ॾेह आणे मिठीअ शहर में मिटीअ मां हवाले कयो।